अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमाइन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल हल यस्तविल्लज़ीना यअलमून वल्लज़ीना ला यअलमून इन्नमा यतज़क्करु उलुल अलबाब। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। क़ाल अल्लाहु तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिही अजमाइन। बरादरान इस्लाम, अल्लाह ताला जे लारी किताब कुरान मजीद फ़ुरक़ान हमीद जी पाक तिलावत सां अॼोके हिन जुमातुल मुबारक जे दर्स जी शुरूआत थी आहे। रब्बे कायनात अज़्ज़ व जल असां खे बाबरकत लम्हनि जे अंदरि पंहिंजो ज़िक्र ॿुधण ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। कायनात जे ख़ालिक़ खां दुआ आहे त अल्लाह ताला मुंहिंजो चवण मुंहिंजो ॿुधण पंहिंजी बारगाह में मक़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए। जो कुझु बि चऊं ॻाल्हायूं अल्लाह ताला हमेशह हक़ सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। दोस्तान गिरामी, अल्लाह जे पाक कलाम जा जेके अल्फाज़ मूं गुनहगार अव्हां जे साम्हूं तिलावत कया उन्हनि में अल्लाह ताला इल्म वारनि जो शान बयान फ़रमायो आहे। अल्लाह ताला फरमायो कुल हल यस्तविल्लज़ीना यअलमून वल्लज़ीना ला यअलमून। ए मुझा महबूब अव्हां फरमायो फरमान मो खुदा जो आ पर ज़ुबान तो मुस्तफ़ा जी हुजे, कलाम मो खुदा जो आ पर ॿुधाइण वारो हबीब तूं हुज। पंहिंजे उम्मतिन खे ॿुधाए या अल्लाह छा ॿुधायां। अल्लाह ताला फरमाए थो कुल ए महबूब तूं फरमाए हल यस्तविल्लज़ीना यअलमून वल्लज़ीना ला यअलमून। फरमाए त छा इल्म वारा ऐं बे इल्म पाण में बराबर थी सघनि था। हबीब तूं उन्हनि सां ॻाल्हा चवीन त हिकिड़ो अहले इल्म आहे, ॿियो जाहिल आहे, हिकिड़ो पढ़ियल आहे, ॿियो अणपढ़ियल आहे। इल्म अहले इल्म ऐं जाहिल ॿिन्ही खे बराबर नथो सम्झी सघिजे। इन्नमा यतज़क्करु उलुल अलबाब। बेशक अकुल वारा नसीहत पिराईंदा आहिनि। दोस्तान गिरामी, बेशक आलिम ऐं जाहिल पाण में बराबर नथा थी सघनि,
छो त इल्म जो नूर आ, जहालत अंधेरो आ। इल्म हमेशा रोशनी आणींदो आ, शऊर आणींदो आ, ऐं जाहिल में वो शऊर ऐं अदराक न हूंदो आ। इल्म अल्लाह जी अज़ीम नेमत आ, जंहिंखे रब ताला पसंद कंदो आ उनखे इल्म जी दौलत अता फरमाईंदो आ। हज़रत मौला अली शेरे जली हक़ जे वली फातिह खैबर रसूलुल्लाह जे दिलबर तॾहिं फरमायो, रदीना क़िस्मतल जब्बार फीना लना इल्मु वलिल जुहाल मालुन फ़इन्नल माल युफ़ना अन क़रीबिन व इन्नल इल्म यबक़ा ला यज़ालुन। हज़रत मौला अली साईं तो फरमाए, इल्म जो दरवाज़ो, इल्म जो शहर मुझो आका मदीने वारो मीरा, पर उन इल्म जे दरवारी हैसियत ऐं मक़ाम रखण वारो हज़रत हैदर कर्रार रज़ियल्लाहु अन्हु फरमाए रहिया आहिनि, असां अल्लाह जी विरासत ते राज़ी आहियूं जो असांखे इल्म मिलियो ऐं जागिलनि खे माल ॾिनई। माल उहा शइ आहे जेका फना थी वेंदी, पर इल्म हमेशह रहण वारो आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हिकिड़ा माल जे जमा करण में आहिनि, ॿिया इल्म जे चकर में आहिनि। मौला अली साईं फरमाइनि था त माल फना थी वेंदो, पर इल्म फना न थींदो। माल खपाइण सां खुटी वेंदो, पर इल्म विरहाइण सां वधंदो। माल उन जी हिफ़ाज़त कई वेंदी आहे, इंसान उन जे लाइ गार्ड रखे, सिक्योरिटी रखे, चौकीदार रखंदो आहे, पर इल्म अहिड़ी शइ आहे जेको ख़ुदि इंसान जी हिफ़ाज़त कंदो आहे। माल चोर चोराए वेंदो आहे, पर इल्म खे को चोराए न सघंदो आहे। माल जी मुहबत गुनाह न खणी वेंदी आहे, गुनाह कराईंदी आहे, इशरत आमादा कंदी आहे। पर दोस्तो अज़ीज़ो, इल्म उहा शइ आहे जेका निजात ॾियारींदी आहे। माल जॾहिं ईंदो आहे त इंसान शैतान ॾांहुं ग़ालिब थींदो आहे, शैतान ॾांहुं माइल थींदो आहे ऐं शैतानगिरी वारा कम शुरू करणु लॻंदो आहे। उहो माल अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल बनाईंदो आहे, पर इल्म दिल में ईंदो आहे। उहो इल्म जॾहिं इंसान वटि आयो त इंसान खे इंसानियत सेखारींदो आहे, ख़ुदा जो ख़ौफ़ ॾियारींदो आहे। दोस्तो, इल्म छा आहे? बुज़ुर्ग फरमाइनि था, हुआ इदराकु शैइ बेहक़ीक़त है, कहीं शइ जी हक़ीक़त जो परूड़णु, उनखे इल्म चइबो आहे। दोस्तान गिरामी, इल्म इंसान खे इंसानियत जे दर्जे ते पहुचाईंदो आहे, जानवरनि खां मुनफरिद ऐं मुमताज़ बणाईंदो आहे। इल्म फज़ीलत हासिल करण जो वसीलो आहे। इल्म दिल ऐं रूह जी ग़िज़ा, इल्म ख़ैर ॾेखारींदो आहे, शर खां बचाईंदो आहे। इल्म अकेलाई जी विरूह हूंदो आहे ऐं इल्म सफ़र जो साथी हूंदो आहे। जेकॾहिं सफ़र में अकेलो आहे त घबराए न, अल्लाह जो कलाम खण, रसूलुल्लाह जी हदीस खण, तारीख़ जा किताब खण, आम साइंस फ़लसफ़े जा किताब खण। जेकॾहिं तूं लिखियल पढ़ियल आहीं त उन इल्म जा किताब खणी सफ़र कंदे त पाण खे कॾहिं बि अकेलो महसूस न कंदे। सुनन अबू दाऊद ऐं तिरमिज़ी में हज़रत अबू दरदा रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत, मुझे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन सलक तरीक़न यल्तमिसु फ़ीहि इल्मा सग़्ग़लल्लाहु
लहू तरीक़न इलल जन्नह। मुझे आका मदनी ताजदार फरमायो जहीं माण्हू इल्म जी तलब में रस्ते ते पंध कयो त अल्लाह उन जे लाइ जन्नत जे रस्ते खे आसान बनाईंदो आहे। इल्म जी हासिलात लाइ को माण्हू सफ़र करे वञे थो, जी आम मक़ूलो आहे अतलबुल इल्म वलो कान बिस्सीन, इल्म हासिल कयो चाहे अव्हां खे चीन वञणो पवे। उन इल्म जी हासिलात जे लाइ जेको माण्हू पंधु कंदो, जेको सफ़र कंदो, मुंहिंजे आका मदीने वारे मीर फरमायो त इहो पंधु उनजो सजायो आहे, अजायो नाहे। इहो ई पंधु उनखे जन्नत जो रस्तो ॾेखारींदो। मुझे आका फरमायो व इन्नल मलाइकत लतदउ अजनिहतहा रिदाअन लितालिबिल इल्म। ऐं बेशक मलाइक सगोरा तालिबुल इल्म जे हेठां पंहिंजा पर विछाइनि था उन जे कम खां राज़ी थियण जे करे। यानी तालिब इल्म जी तलाश में जॾहिं हूंदो आहे, मुंहिंजे आका फरमायो उहो हलंदो आहे, उन खे ख़बर न हूंदी आहे, पर उन तालिब इल्म जे क़दम जे हेठां अल्लाह जा फ़रिश्ता मलाइक पंहिंजा पर विछाईंदा आहिनि। व इन्नल आलिम लयस्तग़फिरु लहू मन फिस समावाति व मन फिल अर्दि हत्तल हितानु फिल माए। मुझे आका सोने हबीब अरबी अजीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आलिम जे लाइ ज़मीन ऐं आसमाननि जूं शयूं अल्लाह जी दरबार में बख्शिश घुरंदियूं आहिनि, दुआऊं कंदियूं आहिनि। एतिरे क़दर जो समुंड जूं मच्छियूं बि चवंदियूं आहिनि या अल्लाह हिन तुंहिंजी इल्म जी तलाश में इल्म जे हासिलात जे लाइ पंहिंजे ज़िंदगी जा ॾिहाड़ा गुज़ारे छॾिया। या अल्लाह हिन खे बख्शिश अता फरमा, गुनाहनि जी माफ़ी अता फरमा। वफ़दलुल आलिम अलल आबिद कफ़दलिल क़मर अला साइरिल कवाकिब। मुझे आका नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आलिम जी आबिद मथां अहिड़ी फ़ज़ीलत आहे जीअं चोॾींहं जे चंड जी तारनि ते। दोस्ताने गिरामी, आबिद इबादत गुज़ारा, निमाज़िया नेकोकारा, तहज्जुद गुज़ारा, तिलावत करण वारो आ, तस्बीह पढ़ण वारो आ, उन्हें जो इबादतों के ज़ाया न आहिनि, वो अल्लाह जी रज़ा चाहींदो आ। लेकिन उन आबिद जी भेट में मुझे आका मदीने वारे मीर फरमायो आलिम जो मक़ाम आ। रात जो आसमान ते तारा उभरंदे अवां खे नज़र ईंदा आहिनि। जॾहिं चोॾींहं जो चंड निकिरंदो आ त उन्हनि सितारनि जी रोशनी घटि थी वेंदी। तो वो चंड जी रोशनी चांड्रो की वारी रोशनी जो मिसाल उन आलिम वारो आ, ऐं बाक़ी सितारन जो मिसाल आबिद वारो आ। मुझे आका फरमायो इन्नल उलमा वरसतुल अंबिया, आलिम नबियन जा वारिस आहिनि। इन्नल अंबिया लम युवर्रिसु दीनारन वला दिरहमन इन्नमा वर्रसुल इल्म फमन अखज़ बिही अखज़ बिहज़्ज़िन वाफिर। मुझे आका फरमायो बेशक नबी अल्लाह जा पैगंबर अंबिया सगोरा दीनार या दरहम वर्से में नाहिन छलींदा, उन्हनि जो वर्सो इल्म हूंदो आ। अंबिया जो वर्सो को बाग का ज़मीन का जायदाद न हूंदो आ, पर मुझे आका फरमायो अल्लाह जा नबी सगोरा पंहिंजे वर्से में इल्म छॾींदा आहिनि। पोइ जो बि उहो इल्म हासिल कंदो आहे, मुझे आका मदीने वारे मीर फरमायो त उन मझां पंहिंजो पूरो पूरो हिस्सो खणो। जेको माण्हू इल्म जी तलब में आ उहो ईअं आहे जीअं को मुजाहिद अल्लाह जी राह में जिहाद लाइ निकितल हूंदो आहे।
मुझा मुसलमान भाइरो, मुझे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकु ॿी हदीस ॿुधो। मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हज़रत अनस बिन मालिक रवायत थो करे, सोने रसूलुल्लाह जी ज़ात फरमायो, मन खरज फी तलबिल इल्म कान फी सबीलिल्लाह हत्ता यरजे। मुझे आका फरमायो, जेको माण्हू इल्म जी तलब में निकतो उहो मोटी अचण ताईं अल्लाह जी राह में हूंदो आहे। इल्म जी तलब हासिल कयो वेंदो आहे। ए मुंहिंजा दोस्तान गिरामी, उहो समूरो इल्म हासिल करण जे लाइ जेको बि हुओ तालिब इल्म, उहो शागिर्द, उहो उस्ताद पंहिंजो वक़्तु सरफ़ कंदो आहे। मुंहिंजे आका मदीने वारे मीर फरमायो, उहो सॼो वक़्तु हुन जे लाइ गुनाहनि जे कफ़ारे में हलियो वेंदो आहे। बी हदीस मुझे आका फरमायो, मन तलबल इल्म कान कफ़ारतल लिमा मदा। मुझे आका फरमायो, जहीं इल्म जी तलब कई उन जे गुज़रियल ज़िंदगी जो कफ़ारो आहे। सुनन इब्न माजा में हज़रत अनस बिन मालिक रवायत करे थो, सुने हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तलबुल इल्म फरीदतुन अला कुल्लि मुस्लिम। इल्म जी तलब करण हर मुसलमान मथा फर्ज़ आहे। असां छा चवंदासीं, चइबा असांजो अब्बो पढ़ियो छा असां पढ़ंदासीं, मुंहिंजो पीउ पढ़ियो छा मां पढ़ंदुसि, मुंहिंजो ॾाॾो पढ़ियो छा मां पढ़ंदुसि। ख़बरदार ख़बरदार। मदीने वारे मीर फरमायो, हर मुसलमान जे मथां इल्म जी तलब रखण, इल्म जी हासिलात करण फर्ज़ आहे। जे तुंहिंजो अब्बो न पढ़ियो त हुन ग़लति कमु कयो, तूं पंहिंजा बच्चा पढ़ा, तूं पाण आलिम बणिज, तूं पढ़ी लिखी मुझे आका रहमत वारे हबीब जे फरमान ते अमल करे ॾेखार। ववादिउल इल्म इंद गैर अहलिही कमुक़ल्लदिल खनाज़ीरिल जौहर वल्लुअलुअ वज़्ज़हब। मुझे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, नालायक माण्हू अॻियां इल्म जी ॻाल्हि कनि, जेको सदाई आलिमनि ते, हाफ़िज़नि ते, मुत्तक़िन ते, डॉक्टरनि ते, प्रोफेसरनि ते पाण जाहिल ऐं ॿियनि आलिमनि ते कावड़ियो वते। अल्लाह जे हबीब मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उहो नालायक माण्हू आहे। उन जे अॻियां अहिड़े इल्म जी ॻाल्हि करणु ईअं आहे जीअं सूअर जे खिंज़ीर जी गिचीअ में हीरनि मोतियुनि ऐं सोन जो हार पारायो वञे। जाहिल जे अॻियां इल्म जी ॻाल्हि करणु नालायक माण्हू आहे, हू इल्म जो क़दुरु नथो करे। अहिड़े माण्हूअ जे अॻियां मदीने वारे मीर फरमायो, अव्हां इल्म जी ॻाल्हि करणु ईअं आहे छो त खिंज़ीर खे, सूअर खे अव्हां हीरनि जो हार पारायो, सोन जो हार पारायो त उन जे मथां को फ़र्क़ु नथो पवे। सोने हबीब जे सौट हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह अन्हु चयो त अल्लाह ताला हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे हुकुम कयो, ए मुंहिंजा सोना पैगंबर, ए मुंहिंजा सोना नबी सुलेमान, मां अल्लाह तोखे अख्तियार थो ॾियां। या अल्लाह छा जो? अल्लाह ताला फरमाए से मुंहिंजा सुलेमान पैगंबर, जे चवीं त तोखे बादशाही ॾियां, जे चवीं त तोखे इल्म ॾियां, जे चवीं त तोखे माल ॾियां, टिनी शयुनि जो तोखे अख्तियार आहे। तूं रब खां छा थो घुरी? बादशाही तो घुरी, इल्म तो घुरी या माल तो घुरी? अल्लाह ताला जे पैगंबर हजरत सुलेमान अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ कयो, या अल्लाह, मां तोखां माल ऐं बादशाही नथो घुरां, पर तोखां इल्म थो घुरां। पोइ हजरत सुलेमान पैगंबर इल्म घुरियो, इल्म जे सदके अल्लाह ताला उनखे बादशाही बि ॾिनी त मालदार बि करे छॾियो। केतरे रिवायतुनि में आहे त अल्लाह ताला जिब्राईल अलैहिस्सलाम खे इंसाननि जे अबे हज़रत आदम अलैहिस्सलाम ॾांहुं टे शयूं ॾेई मोकिलियो, इल्म, हया ऐं अकुल। इल्म क़ल्ब में करार वरितो, हया आदम जे अखियुनि में रहियो ऐं अकुल दिमाग़ में रहिजी वियो। ए दोस्त
दोस्तान गिरामी, इल्म जी हासिलात, इल्म जी तलाश कॾहिं बि न छॾियो। जे तव्हां पढ़िया लिखिया न आहियो त पंहिंजे बच्चनि खे ज़रूरु इल्म हासिल करायो। पुटनि सां गॾु न्याणियुनि खे बि अहले इल्म ज़रूरु बणायो, जाहिल न हुजनि। तबरानी औसत में रवायत आहे, सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु हिकु ॾींहुं मदीने जी बाज़ार मां लंघिया। हज़रत अबू हुरैरा मदीने जी बाज़ार मां लंघिया ऐं बाज़ार में जेके माण्हू बीठल हुआ, को दुकान हलाए रहियो हो, को कारोबार करे रहियो हो, को ख़रीदारी लाइ आयो हो ऐं को बाज़ार घुमण जे लाइ आयो हो। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो त तव्हां हिते छा था कयो? हलो ॾिसो त सही, मुंहिंजे आका मदीने वारो साईं मीरास विरहाए रहियो आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन कुछ विरहाए रहिया आहिनि, मस्जिद में मीरास विरहाइजी रही आहे ऐं अवां हिते छा करे रहिया आहियो? उहे माण्हू सभई गॾिजी मस्जिद में आया, ॾिठो त अहिड़े क़िस्म जी का मीरास विरहाई न पई वञे। ॿाहिरि आया, अबू हुरैरा तो त चयो त मस्जिद में मीरास पई विरहाइजे, असां वियासीं। हज़रत अबू हुरैरा चयो, ख़बरदार ख़बरदार, अवां मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झी न सघिया। अल्लाह जो नबी पंहिंजे इल्म वारी मीरास विरहाए रहियो आहे। रसूलुल्लाह सिख्या ॾेई रहियो आहे, इंसानियत जो पैगाम ॾेई रहियो आहे। रसूलुल्लाह हिदायत जा गोहर सेखारे रहियो आहे, अल्लाह जो कलाम सेखारे रहियो आहे। इन खां वधीक मिल्कियत काॾे कंदो? इहो इल्म अल्लाह जे पैगंबरनि जी मीरास आहे। वयहकुम ज़ाक मीरास मुहम्मदिन, इहा ई त मुंहिंजे आका मदीने वारे मीर जी मीरास आहे जेका रसूलुल्लाह विरहाए रहियो आहे। दोस्तो, इल्म जूं ॻाल्हियूं पैगंबरी मीरास आहे। कहिड़ा न उहे वक़्तनि वारा जिन खे उन मीरास मां हिसो मिले। आलिमनि जी ज़िंदगी आलम जो जियापो आहे, आलिम जो मौत आलम जो मौत आहे। इल्म वारनि जी वाखाण अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में कई आहे। अल्लाह ताला सूरह मुजादला में फरमाए रहियो आहे, यरफ़इल्लाहुल लज़ीना आमनू मिनकुम वल्लज़ीना ऊतुल इल्म दरजात। अल्लाह तो फरमाए, तमाम ईमान वारनि खे अल्लाह बुलंद करे रहियो आहे, मथां हो मान ॾेई रहियो आहे। मर्तबे में, इज़्ज़त में, शुहरत में, दौलत में, मक़ाम में, पंहिंजे कुर्ब जे अंदरि अल्लाह ताला बुलंदी अता फरमाए रहियो आहे। ऐं उहे जिन खे इल्म ॾिनो वियो, उन्हनि जे दर्जनि खे अल्लाह बुलंद कंदो आहे। अल्लाह जो कलाम सचो आहे न बा। अल्लाह ताला फरमाए थो क़ुरान पाक जे अंदरि त मूं रब जन खे इल्म ॾिनो आहे, मां अल्लाह उन इल्म जे सदके उन्हनि जा दर्जा बि वधाईंदो आहियां। हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हु मां फरमायो त आलिमनि जे लाइ मोमिननि खां मथां 700 दर्जा आहिनि। आम आलिम आम मोमिन खां हिकु ॿ न 700 दर्जा मथ बरा रखे थो। हर ॿिनि दर्जनि जे विच में 500 सालनि जो मुफ़ासिलो आहे। हाणे ॿुधायो त आलिम जो शान अल्लाह ताला केॾो न बुलंद कयो आहे। छा अल्लाह वटि उन्हनि जा दर्जा आहिनि? अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमायो, हल कुल हल यस्तविल लज़ीना यअलमून वल्लज़ीना ला यअलमून। ए मुंहिंजा हबीब तूं फरमाए त छा इल्म वारा ऐं बे इल्म पाण में बराबरि थी सघनि था? महबूब तूं ॿुधाइनि, मां बि थो चवां त इल्म वारो ऐं बे इल्म पाण में बराबरि आहिनि? कॾहिं बि न, हरगिज़ न। जीअं अंधो ऐं सॼो पाण में बराबरि थी नथा सघनि, अहिड़ी तरह आलिम ऐं जाहिल बि पाण में बराबरि थी नथा सघनि। पर उहे आलिम कहिड़ा आहिनि? उन्हनि हक़ानी रब्बानी आलिमनि जी निशानी बि अल्लाह ताला पंहिंजे कलाम में ॿुधाई आहे। मुंहिंजे आका जी हदीस बुखारी शरीफ़ में ईअं बि आहे त हिकिड़ा क़ुरान पढ़ंदा, पर क़ुरान उन्हनि जे मथां लानत कंदो।
पढ़ंदा क़ुरान हूंदा पर उहो क़ुरान उन्हनि जे मथां लानत कंदो। कंदा हिदायत हूंदा, ॿुधाईंदा नसीहतूं हूंदा पर उहा नसीहत उन्हनि जे ज़ुबाननि ताईं हूंदी, दिलनि में न हूंदी। ईमान वारे उन दिल वारी दावत न ॾेई रहिया हूंदा। मुंहिंजा आका मदीने वारे मीर ॿुधायो क़ुरान पाक में अल्लाह ताला फरमायो इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिहिल उलमा। बेशक अल्लाह खां ड्रिजण वारा उन जे बाननि मां आलिम ई आहिनि। क़ुरान सचो आहे न बा, अल्लाह जो कलाम तो चवे, रब पाण ऐलान तो करे त मो खुदा खां ड्रिजण वारा अहले इल्म आहिनि जेकी ॼाण रखनि था। ऐं मुंहिंजे आका मदीने वारे मीर फरमायो अल ईमान उरियानुन व लिबासुहु तक़वा व ज़ीनतुहुल हया व समरतुहुल इल्म। मुंहिंजे आका फरमायो ईमान बेलिबास आहे, उन जो लिबास तक़वा है। हिकिड़ो माण्हू कलमो पढ़ी मुसलमान त थियो, ईमान वारो त सदाई पर तक़वा अख़्तियार नथो करे, जिस्म जी पाकाई नथो रखे, रूह जी पाकाई नथो रखे। जेसी ताईं मुत्तकी ऐं परहेज़गार नाहे तेसी ताईं उन जो ईमान नंगो आहे, बेआबरू आहे। इन जे करे तक़वा सां उन ईमान खे लिबास ढकायो, सुहिणो बणायो। अबा जेकॾहिं असां कच्छो पाए घुमूं त माण्हुनि खे न वणंदासीं, पर जेकॾहिं सुहिणो लिबास हूंदो, असांजो सिंधी माण्हू चवंदो टोपी बि पायां, अजरक बि हुजे, अञा को असांजो वॾी उमिरि वारो चवंदो बोस्की जो पटको पाए हलां त माण्हू मूंखे सुहिणो सम्झनि। जिस्म त उहो ई आहे, गोॾ ॿधी माण्हू हली सघे थो, पर जेकॾहिं उन जिस्म जी खे लिबास पारायूं था, सुहिणा कपिड़ा पारायूं था त उन कपिड़नि जी ज़ीनत न आहे, उन इंसान जी हैसियत बुलंद ऐं बाला नज़र ईंदी आहे, इंसान संवारियल ऐं सिंगार नज़र ईंदो आहे। अहिड़ी तरह ईमान खे जेकॾहिं कामिल ऐं मुकमल बणाइणो आहे त असांखे तक़वा अख़्तियार करणी पवंदी, ख़ुदा जो ख़ौफ़ अपनाइणो पवंदो। अल्लाह जे ख़ौफ़ सां गॾु मदीने वारे मीर जे फरमान ते अमल कंदे उन सां मोहब्बत करणी पवंदी। त आका फरमायो अल ईमान उरियानुन व लिबासुहु तक़वा, ईमान बेलिबास आहे, उन जो लिबास तक़वा है। हाणे तक़वा त अख़्तियार कईसीं, पर मुंहिंजे आका फरमायो तक़वा हासिल करण खां पोइ उन जो सिंगार, कपिड़ा त पातासीं पर हाणे सुरमो पायूं था, तेल लॻायूं था, फणी ॾियूं था, त अञा बि पंहिंजे जिस्म सां गॾु कपिड़नि सां गॾु असां अतुर मखियूं था, सेंट लॻायूं था। इहो सिंगार आहे, कपिड़नि खां सवाइ इहो सिंगार आहे। मुंहिंजे आका फरमायो वज़ीनतुहुल हयाउ व समरतुहुल इल्म, उन जो सिंगार हया आहे ऐं उन जो फल इल्म आहे। दोस्तान गिरामी, मुझे आका फरमायो युज़नु यौमल क़ियामत मिदादुल उलमाए बिदमिश शुहदाए। क़यामत वारे ॾींहुं आलिमन जी मस शहीदन जे रत सां तोरी वेंदी। उलमा जेके किताब लिखनि था, जेको इल्म लिखी असां ताईं पहुचाइनि था, मुंहिंजे आका मदीने वारे मीर फरमायो उन्हनि जी निब, उन्हनि जी कत, उन जे कलम खे अवां ईअं न सम्झो त हू ईअं सादड़ा बस किताब ॾिसी हिकिड़ी शइ लिखी छॾियूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उन किताब लिखण वारे आलिम जी उहा हिकु तरफ़ मस हूंदी, ॿिए पासे शहीद जेको अल्लाह जी राह में क़त्ल कयो वियो, शहीद जी रत सां गॾु आलिम जी मस खे तोरियो वेंदो। शहादत जो रुतबो अल्लाह ताला बुलंद कयो आहे, पर आलिम जेको तहरीर लिखे थो, आलिम जेको इल्मी ॻाल्हि लिखी करे पाण मरी वियो, गुज़ारे वियो, पर उन जी लिखत सदियुनि ताईं, सालनि ताईं माण्हुनि ताईं पहुचे पई, माण्हू उनखे परखी उन मां फ़ाइदो हासिल कनि था। मदीने वारे मीर फरमायो उहा मस
क़यामत जे ॾिहाड़े तोरी वेंदी। ऐं रसूलुल्लाह ईअं बि फरमायो त शहीद जे रत खां आलिम वारी मस वधीक वज़नी हूंदी। शहीद जे रत खां आलिम वारी जेका मस आहे उन जा कतरा, उन जा पुड़ा अञा वधीक वज़नी थी वेंदा। हज़रत इमाम ग़ज़ाली अलैहि रहमत अहयाउल उलूम में का बि शइ इज़त वारी नाहे। बादशाह माण्हुनि मथां हाकिम, पर आलिम बादशाहनि मथां हाकिम आहिनि। बादशाह माण्हुनि जे मथां हुकूमत कंदो, वज़ीर आहे, मिनिस्टर आहे, MP MNA नाज़िम आहे, चेयरमैन आहे, उहो माण्हुनि जी हुक्मरानी कंदो आहे। पर मुंहिंजे आका मदीने वारे मीर जा आशिको जेको आलिम आहे न, उहो वरी उन्हनि हाकिमनि जे मथां बि हुकुम हलाईंदो आहे। छो त आलिम खे मिंबर रसूल मिलियल आहे, आलिम खे ख़ुदि मुसल्ह रसूल मिलियल आहे। भली वक़्त जो बादशाह हुजे पर बीहंदो उन आलिम जे पुठियां, वरी बि इक़्तिदा उन आलिम जी कंदो। हिकु दोस्त जो ॿिए दोस्त लाइ सभ खां भलो तोहफ़ो इल्मी ॻाल्हि आहे। इल्म जो हिकु नुक़्तो कंहिंखे ॿुधाइणु 1 लख रुपयनि खां वधीक ख़ैरात आहे। हिकिड़ो माण्हू ग़रीब आहे, मिसकीन आहे, हेॾो कड़ कोन्हनि, ख़ैरात कयां अव्हां जे लाइ आसानी आहे। जे अव्हां खे हिकिड़ी हदीस यादि आहे, अव्हां खे गुस्ल जा, हिकिड़ो माण्हू ॾिसो था सादो आहे, अदा गुस्ल करणु ईंदो अथई, यार मां हीअं कंदो आहियां, त उनखे गुस्ल जा फ़र्ज़ ॿुधाए छॾिया। इहो नुक़्तो ॿुधाए, 3 फ़र्ज़ ॿुधाए, 3 लख ॼण तो ख़ैरात कई अल्लाह जी राह में। वुज़ूअ जा 4 फ़र्ज़ ॿुधायई, उनखे न पे आया। हाणे हू सिखी वियो, सॼी ज़िंदगी उन्हनि फ़र्ज़नि ते अमल करे थो, त अल्लाह ताला तुंहिंजे उन सिख्या जे करे 4 लख दरहम और दीनार जो सवाब लिखी छॾे थो। दोस्ताने गिरामी, हिकु आलिम जॾहिं ॿियनि खे नसीहत कंदो आहे, सुहिणी सलाह ॾींदो आहे, गुनहगारनि खे हिदायत वारी राह सेखारींदो आहे, पोइ जेके माण्हू अमल कनि था त ओतिरो सवाबु उन आलिम जे दफ़्तर में बि लिखिजी वेंदो आहे। पर उन्हनि अमल करण वारनि जे सवाब में का बि कमी न कई वेंदी आहे। हिकिड़े आलिम कंहिं तबलीग, कंहिं मुबल्लिग जे तक़रीर सां माण्हू निमाज़ी बणिजी पियो। हाणे उहो निमाज़ सॼी ज़िंदगी पढ़े थो। जंहिं उनखे निमाज़ी बणायो, उन खे बि हुनजे निमाज़ पढ़ण जो सवाबु मिलंदो रहंदो। पर ईअं न त हुन मथां कटवती थींदी, बैंक बैलेंस न आहे, दुनिया जो कानून न आहे, अल्लाह जो अजुर आहे। अल्लाह ताला उनखे आला अजुर ॾिए थो। मुस्लिम अबू दाऊद में हदीस आहे, मुंहिंजे आका मदीने वारे मीर फरमायो, इन्न दाल अलल खैर कफ़ाइलिह। मुंहिंजे आका फरमायो, चङाईअ जी सलाह ॾियण वारे लाइ बि चङाई करण वारे जेतिरो अजुर आहे। हिकिड़ो माण्हू चङाई करे थो, ॿियो चङाईअ जी सलाह थो ॾिए, उहा सलाह ॾियणु, सुठी सुहिणी सलाह ॾियणु बि ॼण उहो चङाई करे रहियो आहे। दोस्तान गिरामी, हज़रत अबू उमामा बाहिली चवे थो त मुंहिंजे आका मदीने वारे मीर फरमायो, 4 माण्हू उहे आहिनि जिन जे मरण खां पोइ बि उन्हनि जो अजुर जारी रहंदो आहे। 4 माण्हू कहिड़ा? मुंहिंजे आका फरमायो, रजुलुन मात मुराबितन फी सबीलिल्लाह। उहो माण्हू जेको अल्लाह जी राह में जिहाद लाइ तयारी कंदे वफ़ात करे वियो। हिकिड़ो फ़ौजी आहे, सिपह सालार आहे, सरहद ते वञिणो आहे, ऑफिसर जो हुकुम थियो, बाबा जल्दी कर, वर्दी पा, सरहद ते वञिणो आहे, साईं हाज़ुर। या मुंहिंजे आका मदीने वारे मीर फरमायो, ए सहाबो जिहाद ते हलणो आहे, सहाबी तयारी कनि था, उन अल्लाह जी राह में तयारी कंदे कंदे जेकॾहिं को माण्हू वफ़ात करे वियो, जिहाद कयईं बि कोन, पतो बि कोन, मुंहिंजे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उन जो उहो अजुर मरण खां पोइ बि उनखे मिलंदो रहंदो त उन जिहाद कयो। वरजुलुन अल्लम इल्मन फअज्रुहु यजरी अलैहि मा अमिल बिह। ॿियो उहो माण्हू जंहिं कंहिंखे इल्म सेखारियो त उन जो अजुर बि जारी रहे थो जेसि ताईं उन ते अमल थींदो रहे। इल्म सेखारियईं, ॿियनि जे लाइ किताब लिखी वियो, सहेड़ करे वियो, पढ़ाए वियो, उहे शागिर्द पढ़ंदा रहंदा, उस्ताद खे अजुर मिलंदो रहंदो। वरजुलुन अजरी सदकतन फअज्रुहा यजरी अलैहि मा जरत
माजरत अलैह ऐं उहो माण्हू जंहिं जारी रहण वारो सदको कयो उन जो बि अजुर जारी रहे थो जेसि ताईं उहो सदको जारी रहे। हाणे सदके जारिया कहिड़ो आहे? के माण्हू मस्जिद जोड़ाई, जेसीं माण्हू निमाज़ पढ़ंदा रहंदा उनखे सवाबु मिलंदो रहंदो। कंहिं खूह कोटरायो, माण्हू पीअंदा रहंदा उनखे सवाबु मिलंदो रहंदो। कंहिं नलको हणायो, माण्हू पाणी पीअंदा रहंदा उनखे भरण खां पोइ बि सवाबु मिलंदो रहंदो। कंहिं मुसाफ़िर खानो ठहरायो, मुसाफ़िर अची वक़्ती आसास वठनि था, उन मुसाफ़िर खानो जेसीं ताईं क़ाइमु दाइमु आहे उनखे मरण खां पोइ बि उनजो अजुर ऐं सवाबु मिलंदो रहंदो। चौथी ॻाल्हि, वरजुलुन तरक वलदन सालिहन यदउ लहू, उहो माण्हू जंहिं पंहिंजे पोयां सालिह औलाद छॾियो जेको उन लाइ दुआ घुरंदो रहंदो, औलाद दुआऊं घुरंदो, इस्तग़फ़ार पढ़ंदो त पीउ माउ खे क़बर में अजुर ऐं सवाबु मिलंदो रहंदो। साॻी रवायत जेका गुज़िरियल जुमे ते मूं अर्ज़ु कई हुई, दोस्ताने गिरामी, मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इल्मी मक़ाम सेखारियो आहे ऐं इल्मु सिर्फ़ु क़ुरान ताईं महदूद न रखो त साईं सिर्फ़ु छा क़ुरान पढ़ूं, सिर्फ़ु हदीस पढ़ूं। मुंहिंजे आका फरमायो उहो इल्मु जंहिं इल्म जे ज़रिए अव्हां इंसानियत खे रहनुमाई ॾियो था, इंसानियत जी रहबरी कयो था। हिकिड़ो इल्मु पढ़ी डॉक्टर थियो, हाणे उहो माण्हुनि जो इलाज करे थो। हिकिड़ो माण्हू इल्मु पढ़ी इंजीनियर थियो, हाणे उहो अवामी सहूलतूं करे थो। इंजीनियरिंग में जहाज़ जो पायलट थियो, जहाज़ हलाए थो पंहिंजे इल्मी सलाहियतुनि ज़रिए, इहो बि हुनजे लाइ फ़ाइदेमंद आहे। त हर उहो इल्मु जेको इंसानियत जे लाइ बहितरी अजुर ऐं सवाब जो बाइस आहे, उहो इल्मु हासिलु करणु हिन दुनिया में बि कामयाबी आहे त हुन दुनिया में बि कामयाबी आहे।